बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों जी हर बार मिलाईंदो आहियां का आशिक़ रसूल सां हाफ़िज़ सां आलिम सगोर सां हर उन आशिक़ रसूल खां तंहिंखे महबूब मदीना साईं सां मोहबत हूंदी आहे। ऐं आशिक़ रसूल असां सां गॾु आहे मौलाना नईद अली सां अव्हांखे मिलायूं पिया। साईं जी ज़िंदगी बाबति तव्हांखे कुझु ॼाण ॾींदासीं, कुझु साईं खां हाल अहवाल कंदासीं त साईं जन हिन रूहानियत में कॾहिं खां ऐं कीअं आया ऐं साईं जी ज़िंदगी जे बारे में तव्हांखे मुख़्तसिर ॼाण ॾींदासीं। साईं अवां रूहानियत जो सफ़र कॾहिं खां शुरू कयो? असां जॾहिं साईं जन साईं मुफ़्ती उबैदुल्लाह डार साहिब असां उस्ताद सां हुननि जे मदरसे में इल्मु हासिलु करणु आयासीं। पोइ साईं जन असांखे शौक़ु ज़्यादा तव्हांजी बहितरीनु आहे, तव्हां हिन शइ असां ते अमल कयोसीं। कहिड़ा कहिड़ा साईं अमल वटि अमल आहे जीअं कुतो खाई वञे, ज़हरी बला हुजे, विछू हुजे या नांग खाई वञे ऐं कंहिंखे पिते जी साई वग़ैरह हुजे उन खां बि पढ़ाई कंदा आहियूं। ऐं जंहिंजे मथां नज़र वग़ैरह हुजे उन खां बि पढ़ंदा आहियूं। छुटकाइल आहे हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जाइज़ मसइलनि जे लाइ असां उन सां हमदर्दी करे पढ़ंदा आहियूं। दोस्तों जीअं तव्हां ॾिठो त साईं जन असांखे हर मर्ज़ जी दवा मिली विया ऐं यकीनन जंहिंखे बि अहिड़ी का तकलीफ़ थिए थी त असांजो स्क्रीन ते नंबर अव्हांखे शो थींदो, साईं सां डायरेक्ट राब्तो करे सघो था। वधीक साईं खां ॼाण हासिलु कंदासीं। साईं इहो उन जे लाइ अव्हां को ख़ासि चिलो कटियो, छा कयो, अमल कयो, घणा ॾींहं कयो, किथे कयो? असां हुते साईं जे मदरसे में पढ़ंदा हुआसीं पहिरियां, हुते असां कयोसीं अमल। उन खां जंहिं मथां जिन हुजे या मसां जिनात जो असरु आहे उन खां बि पढ़ाई थींदी इंशाअल्लाह। बिल्कुलु क़ुर पाक हिन महिल ताईं के जिनायत वारा माण्हू आया? जी साईं, काफ़ी माण्हू असां वटि आया। पोइ उहे आज़ादु थी विया? बिल्कुलु सही थिया। वीडियो को सही आहे असां जी न साईं, कहिड़ा जिन हूंदा? न कावारी कान्हे। वरी पोइ माण्हू खे मतिलबु पढ़ण पहुचंदो एॾे लिविंदा त इहो असां मथां पढ़े थो, असां वाइदा वठनि था या उस्ताद कामिल आहिनि। असां पंहिंजे उस्तादनि खे बि यादि कंदा आहियूं, उन्हनि मुशफ़िक़ ते दस्ते यादि कंदा आहियूं, महबूब साईं यादि कंदा आहियूं। इंशाअल्लाह उन तौक़ल खां असांजा बेड़ा पार थींदा आहिनि। त उहे तव्हां वटि अहिड़ा माण्हू ईंदा आहिनि त असांखे महबूब क़ाबू करे ॾियो या के आशिकी माशिकी आया भई जाइज़ मसइला हूंदा आहिनि करे थी विया। माण्हुनि जी शादी थियण जी जाइज़ आहे, शादी थियणी आहे उनजी या शादी में जेका थिए खां पोइ ते बि रुकावट थिए मां छॾी था वञनि त उन जे लाइ बि माण्हू आहे उनखे उहो बि सलाह कंदा पोइ हज़ार में असां सॼी मालूमात अची वेंदा आहिनि। इहो अक्सर सुवाल पुछियो वञे थो त चवंदा हिन में असरु कोन्हे को जेके अहिड़ा, छो जो घणा मार्केट में अहिड़ा मुला भोपा अची विया आहिनि जेके माण्हुनि खे वेड़ा था छॾनि त उहो इन हिसाब सां माण्हू यकीन खणी विया आहिनि। क़ुर पाक आहे, अल्लाह तबारक क़ुर पाक आहे। हुज़ूर कैंसर जो मरीज़ हुयो, पोइ कंहिं डॉक्टर ने इलाजु करे कढी छॾियो। पोइ कंहिं अलाह जे तबारक नेक बानी वटि पियो उनखे क़ुर पाक मां काफ़ी मतिलबु हुतां सूट कढी कैंसर जे लाइ उनखे परिया विया त बिल्कुलु उहो ठीकु थी वियो। हिन महिल बि असां वटि उन शइ जो आहे, उहो उन जेसि ताईं पर पवंदो जे त सही थियो। पोइ कंहिं टाइम उहो पाण मरीज़ हुयो सही थियो त उहो बि कैंसर जो पर्चो ठाहे उनखे आयतूं ठाहिनि उहो पाण पर्चो थियो, उहो बि सही थियो उन्हनि। आख़िर में ॾिसंदड़ जे लाइ कहिड़ो मैसेज ॾींदो जेके हींअर माण्हू जेके नौजवान आहिनि नंढा या जेके इन तरफ़ आहिनि त असांजे इल्मु ज़रिए सभु कमु थियनि? ऐं अल्हम्दुलिल्लाह साईं उन्हनि नौजवाननि खे त बहितरीनु आहे त अलाह जो रस्तो पकड़नि, निमाज़ूं पढ़नि, क़ुर पढ़नि, पंहिंजे क़ुर घर में क़ुर खानियूं कराइनि। नंढनि वॾनि खे इहो शौक़ु आहे अञा वधीक इनखे बहितरीनु था बची वेंदा हर चीज़ खां, हर मतिलबु मुसीबत खां बची। जॾहिं क़ुर खां परे रहंदा त पोइ हिनजे मथां गिबातुनि जो असरु थींदो, जिनातुनि जो असरु थींदो, पंहिंजे गुनाहनि ख़ता में वेंदा त पोइ इन खां वधीक ॿियो चारो न आहे। पाक साफ़ रहंदा, जेतिरी पंहिंजी परहेज़गारी कंदा त वधीक भलो। तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं इंशाअल्लाह दोस्तो वरी तव्हांखे हिकु नए दोस्त महिरबानी सां मिलाईंदासीं ऐं दुआ में पंहिंजी दुआ में यादि रखिजो केॾा पेर ते